अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कीअं आहियो तव्हां सभी? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं प्यार मोहबत दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। ऐं अॼोके प्रोग्राम नाइट लाइफ में तव्हांखे चओ था भलीकार। अॼु मंडे आहे, उम्मीद आहे त तव्हांजा वीकेंड्स तमामु सुठा गुज़रिया हूंदा, तमामु बहितरीनु गुज़रिया हूंदा ऐं सभु जेको आहे पंहिंजो पंहिंजो ख़्यालु बि रखंदा हूंदा। छो जो अॼुकल्ह मौसम अहिड़ो लॻो पियो आहे जो सभु बीमार पिया थियनि या कुझु कंहिंखे छा बीमारी थी वञे छा। सो तव्हां सभिनीनि खे टेंशन वठण जी ज़रूरत न आहे या घबराइण जी ज़रूरत न आहे। सीज़नल आहे, छो जो सर्दी गर्मी हाणे मिक्स थी वई आहे, छो जो गर्मी बि अचण वारी आहे ऐं सियारो बि थोरो थोरे त ॿ मौसम जॾहिं विच में कनेक्ट थींदा आहिनि त थोरो घणो इफेक्ट थींदो आहे असांजी सिहत ते। सो तव्हांखे बिल्कुलु बि घबराइण जी ज़रूरत न आहे। सो अॼु मंडे आहे ऐं मंडे वारे ॾींहुं तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त मंडे ऐं ट्यूसडे ते असांजो प्रोग्राम हूंदो आहे नाइट लाइफ, जेको हलंदो आहे धरती टीवी जी स्क्रीन ते। सो अॼोके प्रोग्राम में तव्हां सभिनीनि खे चऊं था भलीकार ऐं प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो, तव्हां लाइव कॉल्स कंदा आहियो ऐं ॿुधाईंदा आहियो पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में को ख़ूबसूरत गीत, को ख़ूबसूरत गानो ऐं रखंदा आहियूं को ख़ूबसूरत टॉपिक जंहिं ते तव्हांजो राय शामिलु कंदा आहियूं असां। ऐं राय शामिलु तव्हांजी जेका थींदी आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु ऐं तमामु सुठी। जेको मुंहिंजो टॉपिक हूंदो आहे उन टॉपिक जे हिसाब सां ई तव्हां बिल्कुलु ॻाल्हाईंदा आहियो ऐं उन टॉपिक जो जेको मेन मक़सदु हूंदो आहे उन ताईं तव्हां पहुची वेंदा आहियो। सो अॼोके प्रोग्राम में बि शामिलु कंदासीं तव्हांजो लाइव कॉल्स। सो असां जेको आहे अॼु तव्हां मुंहिंजो गेटअप ॾिसी रहिया हूंदो, छो जो मंडे ते त असांजी कोशिशि रहंदी आहे त असां कुझु थोरो डिफरेंट कयूं। छो जो लास्ट जेको हुयो असां उहो बारात ते कयो हुयोसीं, अॼु वरी असां थोरो पछतो जो लुक कयो आहे, कोशिशि कई आहे। छो जो असांजे पाकिस्तान में 4 सूबा आहिनि ऐं उन में 4 ॿोलियूं बि आहिनि। सो असांखे सभिनीनि खे पाण सां गॾु रखिणो आहे। ज़रूरी न आहे त जेका असांजी लैंग्वेज आहे त असां उनखे प्रमोट कयूं या उन्हनि ते फोकस रखूं। केतिरी अहमियत आहे 4 ॿोलियूं सिखण जी, छो जो असांजा 4 सूबा आहिनि, सिंध, पंजाब, बलोचिस्तान। ऐं ईअं जेको मां अॼु इहो गेटअप कयो आहे इहो बि सम्झो असांजो असांजो पाकिस्तानी गेटअप आहे। सो असांखे सभिनीनि खे खणी हलणो आहे। ईअं न आहे त जेकॾहिं असां सिंधी आहियूं त सिर्फ़ु असां सिंध खे प्रेज़ेंट कयूं, असां बलोच आहियूं त सिर्फ़ु बलोचनि खे कयूं, असां पछतो आहियूं त सिर्फ़ु पछतो खे। असांजा इहे सॼियूं लैंग्वेजिस आहिनि, इहे सॼा जेके बि गेटअप्स आहिनि असांजा पंज आहिनि। सो अॼोके प्रोग्राम में टॉपिक असांजो इहो ई आहे त असांखे इहे 4 लैंग्वेज सिंधी, बलोची, पछतो ऐं पंजाबी सिखणु खपे या न खपे, या केतिरो ज़रूरी आहे त असांखे इहे 4 लैंग्वेजिस अचनि। सो इहे शामिलु कंदासीं तव्हांजूं लाइव कॉल्स। छो जो असांजी क़ौमी ॿोली जेका आहे उर्दू, उहा त माशाल्लाह चवण लाइ त आसान आहे पर उर्दू अञा बि टफ आहे। छो जो असां जेका उर्दू ॻाल्हाईंदा आहियूं उहा उर्दू कुझु बि न आहे, पर जेका उर्दू रियल वारी आहे, जेका असली उर्दू आहे उन जा जेके जुमिला आहिनि उहे एॾा डिफिकल्ट आहिनि, पर असां पोइ बि थोरी घणी उर्दू ॻाल्हाए वेंदा आहियूं। छो जो उर्दू असांजी क़ौमी ज़बान आहे, उहा हर कंहिंखे ईंदी आहे, चाहे उहो कहिड़ी बि लैंग्वेज वारो इंसानु हुजे उनखे उर्दू ईंदी ई ईंदी आहे। सो इन जो मतिलबु इहो न त असां परफेक्ट उर्दू ॻाल्हाईंदा आहियूं, उर्दू परफेक्ट घटि माण्हू ॻाल्हाए सघंदा आहिनि। सो कॉल था शामिलु कयूं। प्रोग्राम जो फर्स्ट कॉल आहे, ॾिसूं था त केरु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, या अली मदद। मौला अली मदद। दादा केरु आहिनि, किथां कॉल कई आहे? कहीं शहबाज को तो ज़िलो नवाब शहर गिल खान को ये गोट मां। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? दुआ लगी पे मौला जा लाख के प्यार तव्हां ॿुधायो। अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां ऐं प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। अॼोको जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? अभी ॿुधो आहे, बिल्कुलु ड्रेस जे हिसाब सां आहे। हाँ बिल्कुलु। त असांजे जेको 4 लैंग्वेजिस आहिनि उहे असांखे सिखणु खपनि या उन्हनि जो असांजी ज़िंदगी में हुअणु केतिरो ज़रूरी आहे? लाज़मी आहे, सिखणु खपनि। असांजो जेतिरो तजुर्बो आहे लाज़मी आहे, माना पंहिंजी जेका सखाफ़त आहे सिंध जी इतना न खपे। हाँ बिल्कुलु जी, बिल्कुलु ज़बरदस्त। अच्छा, को ख़ूबसूरत गानो तव्हां ॿुधाइणु चाहींदव? बिल्कुलु ॿुधाइणु चाहींदासीं। ॿुधायो। दिल दर्द संभाले रख सजणनि जा मिलियल आहिनि, दिल दर्द संभाले रख सजणनि जा मिलियल आहिनि। ही प्यार जो तोहफ़ो आहे, ही प्यार जो तोहफ़ो आहे, पंहिंजनि जो मिलियल आहे। दिल दर्द संभाले रख सजणनि जो मिलियल आहे। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह। डेडिकेट करणु चाहींदव? बिल्कुलु, असांजा 2-3 दोस्त आहिनि। ओके जी, थैंक यू सो मच। दुबई खां माई खान खोसो, सिनायत खान खोसो ऐं नसीब ला खोसो। ओके जी, डेडिकेट कयोसीं, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग।
सो व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर तमामु सुठा उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त असांखे सॼियूं लैंग्वेजिस अचणु खपनि छो जो असां पाकिस्तान में रहंदा आहियूं ऐं जेकॾहिं असां पाकिस्तान न बि रहूं त पाकिस्तानी थियण जी हैसियत सां असांखे असांजूं पाकिस्तानी लैंग्वेजिस जेके आहिनि उहे अचणु खपनि सो कोशिशि कयो अची वेंदियूं आसान आहिनि कॉल था शामिल कयूं प्रोग्राम में अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी बागली मरी फ्रॉम सांगड़ ओके अदा कीअं आहियो ठीकु ठाक आहियो दुआ अल्हम्दुलिल्लाह खैर हरी ता खैर खुश खैर अल्हम्दुलिल्लाह जी मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां ऐं प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं अॼोको जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे जी टॉपिक कोल ॿुधो रिपीट कजो टॉपिक इहो आहे त तव्हां ॾिठो हूंदो त अॼु मूं पश्तो गेटअप कयो आहे पूरो त असांजे पाकिस्तान में जेके 4 लैंग्वेजिस आहिनि पश्तो बलोची सिंधी पंजाबी इन्हनि खे सिखणु केतिरो ज़रूरी आहे या इहे असांखे सिखणु खपनि या न सिखणु खपनि इहो तमामु ज़रूरी आहे असांजी ज़िंदगी इहो तमामु सिखणु घुरिजनि सो तव्हांखे ईंदियूं आहिनि 4 लैंग्वेजिस या कहिड़ी लैंग्वेज तव्हांखे ईंदी आहे वधीक मूंखे बलोची बि ईंदी आहे सिंधी बि ईंदी आहे अच्छा ऐं उर्दू बि ईंदी आहे हा उर्दू बि ईंदी आहे इंग्लिश बि ईंदी आहे वाह जी वाह ज़बरदस्त माशाल्लाह पंहिंजो खोड़ सारो अच्छा को ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदो तव्हां पंहिंजी आवाज़ में गानो यादि कोन्हे शायरी थो ॿुधायां शायरी ॿुधाईंदो चलो ॿुधायो वेही तूं न विसार मता तूं बि न वञी विसरी ॾुखिया सुखिया ॾींहं आ दिलि अंदरि गुज़ार उन जी लसार जेके साथ जो के सिख सां आए हाय जी डेडिकेट करणु चाहींदो जी हा डेडिकेट करणु चाहींदो मुंहिंजो बाबा अख्तर अली मरी हा फरमान अली मरी इरफान अली मरी ओके ऐं मुंहिंजो अंकल रोशन अली मरी फराम नंगोट ठीकु आहे जी डेडिकेट कंदासीं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स इहो हुया असांजो कॉलर जंहिंजो चवणु हुयो त असांखे यकीनन जेको आहे पंहिंजूं लैंग्वेजिस अचणु खपनि सो शामिलु कंदासीं तव्हांजो बि कॉल्स टाइम थी वियो हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पहुची चुका आहियूं वापसि ऐं प्रोग्राम जो नालो आहे नाइट लाइफ ऐं हिन प्रोग्राम में अॼोको टॉपिक बि माशाल्लाह तमामु सुठो आहे त असांजे जेके लैंग्वेजिस आहिनि उहे असांखे अचणु केतिरो ज़रूरी आहिनि ऐं केतिरो ज़रूरी न आहिनि प्रोग्राम में शामिलु कयूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बेन नीलम साल ठीक ठाक है दी अदा बिल्कुलु मां ठीकु ठाक आहियां ऐं तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं तव्हां कीअं आहियो ठीकु ठाक आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक गुल मोहम्मद रिंद फराम बदीन में बिल्कुलु जी अदा प्रोग्राम में तव्हांखे असां सुञातोसीं तव्हां असांजा रेगुलर कॉलर आहियो सो अॼोको जेको असांजो टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे जी बिल्कुलु अदी ॿुधो आहे छा चवणु चाहींदव अदे ये जेके लैंग्वेज आहिनि ज़रूरी अचणु खपनि इंसान खे ज़रूरी आहिनि बिल्कुलु त तव्हांखे केतिरियूं लैंग्वेज ईंदियूं आहिनि अदी मूंखे इंग्लिश उर्दू सिंधी पंजाबी हा ज़बरदस्त नॉट बैड सो ॿियूं लैंग्वेजिस बि तव्हांखे सिखणु खपनि छो जो असां हिते पाकिस्तान में रहंदा आहियूं इहे सॼियूं लैंग्वेजिस हिते मौजूदु आहिनि सो असांखे इहे सॼियूं सिखणु खपनि ठीकु आहे बिल्कुलु राइट इहा ई ॻाल्हि आहे ओके जेको ख़ूबसूरत गानो पंहिंजी आवाज़ में ॿुधाइणु चाहींदो तव्हां जी बिल्कुलु ॿुधायो गानो हिकु सेकेंड अदी ॿुधायां हा ॿुधायो हो साथ छॾे वे तूं रोले राहुन में हो साथ छॾे वे तूं रोले राहुन में पोइ बि यादि आहीं मूंखे दुआउन में हो साथ छॾे वे तूं रोले राहुन में जी जी वाह जी वाह ज़बरदस्त माशाल्लाह तमामु बहितरीन डेडिकेट करणु चाहींदो जी बिल्कुलु दोस्त आहिनि मुंहिंजा हिन वक़्तु प्रोग्राम ॾिसनि था अब्दुल मजीद रिंद नूर मोहम्मद रिंद ऐं मोहम्मद अली सोलंगी साहब ओके जी डेडिकेट कंदासीं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर माशाल्लाह तमामु सुठा जंहिं चवणु हुयो त असांखे इहे लैंग्वेजिस ऐं इहा बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे त असांजे जेतर पंहिंजूं जेके लैंग्वेजिस आहिनि उहे न सिखंदासीं त असांखे ख़बर न पवंदी छो जो दुनिया आहे केॾी महिल बि किथे बि कमु पइजी सघे थो असांखे लैंग्वेजिस अचणु खपनि सॼियूं
ऐं असांखे सभिनी लैंग्वेजिस सां प्यार बि करणु खपे। सो कॉल था शामिल कयूं प्रोग्राम में, ॾिसूं था त केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु आहीं, किथां? जानी भुट्टो कैंसा दादू ज़िलो। कीअं आहियो, ठीकु ठाक आहियो? ठीक ठाक, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां ऐं तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं असां। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी हाँ। छा चवणु चाहींदव? या लाज़िमी हुजे ॿोलियूं सिखणु। तव्हांखे केतिरियूं ॿोलियूं ईंदियूं आहिनि? असांखे ॿ। कहिड़ियूं ॿ? सिंधी उर्दू। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठी ॻाल्हि आहे इहा। अच्छा, को ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदो तव्हां पंहिंजी आवाज़ में? असांखे न ईंदो आहे, तव्हांजी आवाज़ में ॿुधणु चाहियूं था। चलो जी ठीक है, मां बि कोई यादि करे तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदमि ऐं तव्हांखे डेडिकेट कंदमि। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, प्रोग्राम खे रखंदासीं जारी। टाइम थी वियो हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो, तव्हां बि ॾिसो ऐं असां ॾिसंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं गानो तव्हां ॿुधो अरशद महमूद जी आवाज़ में। हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार ज़िंदगी में। सो तमामु सुठो गानो हुयो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां एंजॉय बि कयो हूंदो। ऐं अॼोको जेको असांजो टॉपिक आहे त लैंग्वेजिस, ऐं मां त इहो चवणु चाहींदमि त लैंग्वेजिस अचण खां बि सुठी ॻाल्हि इहा आहे त असांखे हर लैंग्वेज, हर ॿोली सां प्यार हुजणु खपे। हर ॿोली जी असां उहो ई इज़त कयूं जीअं असां पंहिंजी ॿोली जी इज़त कंदा आहियूं। सो कॉल था शामिल कयो प्रोग्राम में ऐं शामिल था कयूं हुनजी राय। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भेण छा हाल आहे? अदा बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां केरु किथां कॉल कई आहे? अजी मुंहिंजो नालो मोहम्मद अनवर मक्सी ॻाल्हायां थो, जन मक्सी। कीअं आहियो, ठीकु ठाक आहियो? जी हा, बिल्कुलु ठहित आहियूं। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी अजी मां टीवी में हलाई न आहियां, मां ईअं वेठो आहियां। ईअं वेठा आहियो? छो अॼोको टॉपिक आहे त असांखे असांजे जेके लैंग्वेजिस आहिनि, पश्तो, बलोची, सिंधी, पंजाबी, इहे लैंग्वेजिस असांखे अचणु केतिरो ज़रूरी आहिनि? इहो त बिल्कुलु ज़रूरी आहे। पोइ तव्हांखे ईंदियूं आहिनि इहे सॼियूं लैंग्वेजिस? अॼु असां बलोच खे ईंदो आहे, ऐं बलोच आहियो बलोच तव्हां। ॿियूं कहिड़ियूं तव्हांजी पंहिंजी लैंग्वेज खां अलावा ॿी कहिड़ी लैंग्वेज तव्हांखे ईंदी आहे? जी अभी जी उर्दू, सिंधी ऐं बलोची। ओके अदा, गानो ॿुधाइणु चाहींदो तव्हां? अभी गानो? हा गानो अभी मूंखे कोई यादि न आहे, पर कोई दोस्त जा नाला खणंदो। दोस्तनि जा नाला बिल्कुलु खणो। अब्दुल सत्तार मक्सी। ओके। तुदा खान मक्सी। अच्छा। रफीक मक्सी। हाँ। तुफेल खान मक्सी। ओके जी, डेडिकेट कंदासीं। नालो शामिल कयोसीं तव्हां सभिनी दोस्तनि जो। प्रोग्राम खे कंदासीं जारी। टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त हुन ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार, ख़ुशामदीद ऐं भली करे आयास। कॉल था शामिल कयो प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। बहुत उदास है कोई तेरे चुप हो जाने से, बहुत उदास है कोई तेरे चुप हो जाने से, हो सके तो बात कर किसी बहाने से। तू ला खफा मगर इतना तो देख, कोई टूट गया है तेरे रूठ जाने से। तुम्हारे गोपाल कंबर से बात कर रहा हूँ। वाह जी वाह, कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्लाह साईं जूं महिरबानियूं, ठीकु ठाक आहियूं। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजूं दुआऊं आहिनि। मां बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां, ख़ुशबाश लॻी पई आहियां। सो अॼोको टॉपिक जेको आहे असांजो, उहो तव्हां ॿुधो आहे? जी जी, टॉपिक त ॿुधो आहे। छा चवणु चाहींदो? हा, असां सिंध में या पाकिस्तान में रहूं था, ॿोली त असांखे हर सिखणु घुरिजे माशाल्लाह। अच्छा, त हींअर तव्हांखे केतिरियूं ॿोलियूं ईंदियूं आहिनि? मूंखे हींअर ॿोलियूं इंग्लिश बि ईंदी आहे, सिंधी ऐं उर्दू, 3 ॿोलियूं ईंदियूं आहिनि। बलोची, पश्तो, पंजाबी न ईंदी आहे तव्हांखे? न न न, ही सिखणु चाहियां थो, पर उर्दू, इंग्लिश, सिंधी ज़्यादा ईंदी आहे। अच्छा, त हाणे ई तव्हां वटि 3 लैंग्वेजिस रही वियूं बाक़ी, पश्तो, बलोची ऐं पंजाबी। इन्हनि 3 ॿोलियुनि मां तव्हांखे कहिड़ी ॿोली ईज़ी लॻंदी आहे? पंजाबी थोरी सम्झंदा आहियूं। थोरी घणी सम्झ में ईंदी आहे उहा? जी जी। ऐं जेकॾहिं तव्हां सिखण जे लाइ सिखणु शुरू कयो त तव्हांखे छा थो लॻे तव्हां कहिड़ी लैंग्वेज पहिरियां सिखी वेंदो? इंशाल्लाह जेतिरी कोशिशि कंदासीं, जेतिरी माना दिलचस्पी हूंदी त इंशाल्लाह सिखी वेंदासीं। चलो सही आहे। हाणे नेक्स्ट वीक वरी असां इहो लैंग्वेजिस ते रखंदासीं, त पोइ मां तव्हां खां जेको आहे
पुछंदमि त तव्हांखे कहिड़ी लैंग्वेज यादि आई आहे, ठीकु आहे? जी 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 सॉन्ग ॿुधाईंदी? हाँ ॿुधायो। ओके ॿुधायां थो। सिक काथे लहे थी सलाम सां, मिली वञ तूं अची हिन गुलाम सां, एॾो पको थी न तूं साथी, अलाए छा आहे हयाती। सिक काथे लहे थी सलाम सां, मिली वञ तूं अची हिन गुलाम सां। माण्हू एॾी हेलो हाँ ॿुधां थी, बिल्कुलु ॿुधायो। बस विसरी वियो। ओके जी, डेडिकेट करणु चाहींदो? डेडिकेट कंदुसि, बसि अॼु अलाए छा मुंझां थो, अलाए छा थियो आहे, बाक़ी ॻाईंदो आहियां। हाँ माशाल्लाह, तव्हां सुठो ॻाईंदा आहियो, सुठो ॻाल्हाईंदा आहियो तव्हां माशाल्लाह, को मसइलो न आहे, कॾहिं कॾहिं थींदो आहे। वरी इंशाल्लाह सुभाणे बि असांजो प्रोग्राम आहे, तव्हां सुभाणे ख़ूबसूरत को सुठो असांखे सॉन्ग ॿुधाइजो, ठीकु आहे? जी जी डेडिकेट कंदुसि। हाँ डेडिकेट कयो। डेडिकेट मुंहिंजो प्यारो दोस्त मीर मोहम्मद मुगेर बलोच तव्हांजो प्रोग्राम ॾिसे थो, हुनखे सलाम ॾींदुसि, ऐं मुंहिंजो बाबा एजाज़ हुसैन गोपान तव्हांजो प्रोग्राम ॾिसे थो, ऐं डेडिकेट जो गानो धरती टीवी वारनि खे सभिनी खे सदा ख़ुशि हुजो। ओके जी, तव्हां बि हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो, प्रोग्राम में शामिल थींदा रहो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो हुया असांजा कॉलर, रेगुलर कॉलर स्मार्ट सनाउला असांजे प्रोग्राम में शामिल थींदा रहंदा आहिनि, ऐं उन्हनि जो बि इहो ई चवणो हुयो त सिर्फ़ु चवणो न आहे असांखे त न असांखे सॼियूं लैंग्वेजिस अचणु खपनि, तव्हांखे सिखणियूं बि आहिनि, ऐं तव्हांखे जेको आहे नेक्स्ट टाइम मां तव्हांखां पुछंदमि तव्हांखे कहिड़ी लैंग्वेज प्रॉपर अचे थी। सो कॉल त शामिल कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, केरु किथां? मोहम्मद हनीफ शाह, वाबदा कॉलोनी गुडू खां। कीअं आहियो, ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे, तव्हां ॿुधायो? मां बि बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां, अल्लाह जो लख लख शुक्र आहे। प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। अॼु जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? बिल्कुलु, असांजो ध्यानु थोरो टॉपिक रिपीट करियो। टॉपिक इहो आहे त असांखे केतिरियूं लैंग्वेजिस जेके असांजी पश्तो आहे, पंजाबी आहे, ऐं बलोची आहे। पाकिस्तान में 76 ज़बान ॻाल्हाई वञे थी। अच्छा, त असांखे 74 खां 76। 74 छा आहिनि? 74 खां 76। अच्छा, मतिलबु कि असांखे इहा कोशिशि आहे त हर लैंग्वेज सिखणु खपे। सो इन्हनि सभिनी लैंग्वेजिस मां तव्हांखे कहिड़ी लैंग्वेज ईंदी आहे? केतिरियूं ईंदियूं आहिनि? बल्कि सिंधी त तव्हां ॻाल्हायो था हूअं ई। मूंखे उर्दू, सिंधी, बलोची ऐं पंजाबी, बाक़ी थोरी घणी इंग्लिश। थोरी घणी इंग्लिश? जी जी ज़बरदस्त जी, माशाल्लाह, तमामु बहितरीन ॻाल्हि आई आहे। अच्छा, को ख़ूबसूरत गानो तव्हां पंहिंजी आवाज़ में ॿुधाइणु चाहींदो? गानो असां कल्ह वारे प्रोग्राम में इंशाअल्लाह तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। कॾहिं ॿुधाईंदो? सुभाणे वारे प्रोग्राम में। अच्छा, सुभाणे वारे प्रोग्राम में। ओके जी, बिल्कुलु तव्हांजो गानो ॿुधंदासीं। तेसि ताईं रखंदो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो आहे असांजो कॉलर जंहिंजो चवणु त बिल्कुलु लैंग्वेजिस त जेकॾहिं असां काउंट करण में अची वञूं त इलाही लैंग्वेजिस आहिनि, इलाही अनलिमिटेड लैंग्वेजिस आहिनि, पर असांजे पाकिस्तान जा जेके 4 सूबा आहिनि उन्हनि में जेके ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि, मां उन्हनि जी ॻाल्हि पई कयां। सो तव्हां यादि कयो ऐं ॿुधायो त तव्हांखे कहिड़ी कहिड़ी लैंग्वेज ईंदी आहे। तेसि ताईं असां ॿुधूं था हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक, तव्हां ॾिसो ऐं असां ॾिसंदासीं। वाह जी वाह, ज़बरदस्त गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां एंजॉय बि कयो हूंदो। तमामु सुठो गानो हुयो ऐं तमामु बहितरीन जेको आहे हुनजी वीडियो ठहियलु हुई, यकीनन तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं एंजॉय बि कयो हूंदो तव्हां। सो अॼोको जेको असांजो प्रोग्राम आहे उहो आहे लैंग्वेजिस, ॿोलियूं जेके असांजे पाकिस्तान में हूअं त इलाही ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि, पर जेके सूबाई ॿोलियूं जेके आहिनि उहे तव्हांखे केतिरियूं ईंदियूं आहिनि ऐं असांखे सिखणु केतिरो ज़रूरी आहिनि। कॉल त शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसी हैं नीलम? मैं बिल्कुल ठीक ठाक। फिरोज़ा, आप बताएं कैसी हैं आप? मैं भी ठीक हूँ, अल्लाह का शुक्र। माशाल्लाह बहुत प्यारी लग रही है। थैंक यू सो मच, थैंक्स अ लॉट। मैं आपके लिए ज़्यादातर तैयार होकर आती हूँ, आप मेरी इतनी तारीफ करती है मैं फिर तैयार होकर आ जाती हूँ। वाकई आप तैयार होगे, बहुत प्यारी लगती हैं। थैंक यू सो मच, थैंक्स अ लॉट। अच्छा फिरोज़ा, आज का जो हमारा टॉपिक है वो यकीनन आपने सुना होगा। जी मैंने सुना है। क्या कहना चाहेंगी? मैं ये कहूँगी कि मुझे जो है ना ये है कि सिंधी पूरी समझ लेती हूँ, अल्लाह का शुक्र है। और बोलनी बहुत कम आती है, लेकिन अगर मुझे सीखने का मौका मिला तो सबसे पहले मैं सिंधी ही मुकम्मल सीखूंगी। वाह जी वाह। मैं बहुत फख्र के साथ ये कहूँगी कि मुझे मुकम्मल हिंदी आती है।
जबरदस्त जबरदस्त और माशाल्लाह। दूसरा ये कि उर्दू तो अल्लाह का शुक्र है कि वो तो कौमी जबान है, कौमी ज़बान है। फिर वो तो आती है, और ये है कि थोड़ी बहुत इंग्लिश आती है, वाह जी वाह, ज्यादा नहीं आती। ज़बरदस्त ज़बरदस्त। ये भी बहुत अच्छी बात है कि हमारे अंदर एक ख्वाहिश है कि हमें सारी लैंग्वेजेस आनी चाहिए, वरना कुछ लोग बोलते हैं कि जो हम बोल रहे हैं वही सब कुछ है। सो अगर हमारे अंदर ये ख्वाहिश भी है कि हमें नहीं, हर ऐसा नहीं होना चाहिए। और जैसे पंजाबी है तो वो भी ये कि बोल नहीं सकती हूँ, लेकिन जब कोई बोलता है तो समझ में समझ आ जाती है। हाँ, पंजाबी और उर्दू ऐसी लैंग्वेज है जो समझ लेते हैं ज़्यादातर लोग। सो हमें हर लैंग्वेज से प्यार भी होना चाहिए। अच्छा, कोई खूबसूरत सा सॉन्ग सुनाना चाहेंगी? पहले छोटी सी पोएट्री और फिर सॉन्ग। ओके जी, सुनाइए। मुझसे वादा करो, मुझे रुलाओगी नहीं, वाह, हालात जो भी हैं मुझे भुलाओगी नहीं, क्या बात है। छुपा के अपनी आंखों में रखोगी मुझको, ओहो, दुनिया में किसी और को दिखाओगी नहीं। आय हाय हाय हाय। मेरे लफ्ज मेरे दिल की तहरीरें हैं, कसम उठाओ इनको कभी जलाओगी नहीं। क्या बात है जी। मुझे ये यकीन दिलाओ, मुझे हमेशा याद रखोगी नीलम, आय हाय। मेरी यादों को अपने दिल से मिटाओगी नहीं। नहीं नहीं, कभी नहीं मिटाऊंगी। माशाल्लाह, जबरदस्त, बहुत अच्छा। और सॉन्ग भी सुना दीजिए। हाँ, जी। सुनाइए। कभी मैं सोचता हूँ कुछ ना कुछ कहूँ, फिर ये सोचता हूँ क्यों ना चुप रहूँ, इसीलिए तो हूँ। कभी मैं सोचता हूँ कुछ ना कुछ कहूँ, फिर ये सोचता हूँ क्यों ना चुप रहूँ। जिंदगी में ऐसे भी लोग मिलते हैं, देखते ही आंखों को अच्छे लगते हैं। आरज़ू ये होती है अपना कह सकूं, इसीलिए तो हूँ। कभी मैं सोचता हूँ कुछ ना कुछ कहूँ, फिर ये सोचता हूँ क्यों ना चुप रहूं। वाह वाह, जबरदस्त। डेडिकेट करना चाहेंगी? अपने भाई साले मोहम्मद को, ओके, चित्रा भाभी को, सारा को, स्वीटी नीलम को और आपकी पूरी टीम को। ओके जी, डेडिकेट किया। थैंक यू सो मच फिरोजा, आप प्रोग्राम में शामिल हुई। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। व्यूअर्स, इहा असांजी कॉलर माशाल्लाह तमामु सुठी, तमामु प्यारी असांजी कॉलर आहे। प्रोग्राम के रखंदासीं जारी, टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। तो मोटा ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइव। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशामदीद। कॉल ते शामिल कयूं प्रोग्राम में। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। अफरोज़, कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। वरी तव्हां ॿुधायो कीअं आहे? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजूं दुआऊं आहिनि। ऐं प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। अफरोज़, अॼोको जेको असांजो टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? बाजी, आई एम रियली रियली वेरी सॉरी। सो लाइट ना है, मैं छा कयां भला? अच्छा, लाइट ना आहे? नो। अच्छा, चलो कोई ॻाल्हि न आहे। अॼोको असांजो टॉपिक आहे त जेके असांजे सूबे में लैंग्वेजिस आहिनि 4। हिकिड़ी आहे असांजी पश्तो, बलोची, सिंधी, पंजाबी ॿोली। ठीकु आहे। इन्हनि में तव्हांखे कहिड़ी ॿोली ईंदी आहे ऐं इहे सभई ॿोलियूं सिखणु असांजे लाइ केतिरियूं ज़रूरी आहिनि? तमामु ज़रूरी आहिनि बाजी, छो जो ज़िंदगी में हर मोड़ ते अहिड़े जाइ ते असांखे वञिणो पवंदो आहे जिते असांखे ॿोली कम बि ईंदी। जॾहिं ॿियो कोई ॻाल्हाईंदो आहे त असां ईअं कोई कुझु बि चई वञे, कुझु बि चई वेंदा आहिनि त असां हिक ॿिए खां मतिलबु असां ईअं सम्झंदा आहियूं शायदि असांखे कुझु चवे थो या असांजे नाले बि कुझु चई सघे थो। तंहिं करे असांखे सिखणु ज़रूरी आहिनि, छो जो ॿिए खे जवाबु बि ॾेई सघिजे थो। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह। हूअं तव्हांखे केतिरियूं ईंदियूं आहिनि अफरोज़? मां त आहियां बलोची ईंदी आहे, सिंधी ईंदी आहे, सराइकी थोरी थोरी ईंदी आहे, एंड जेका बि ॿोली कोई ॻाल्हाईंदो आहे न, बुरोई कीअं छा
ॾिसंदी आहियां त फिर सम्झी बि वेंदी आहियां, कोशिशि कंदी आहियां सम्झण जी। बुरा की ॿार पढ़ंदा आहिनि, साइकी ॿार बि पढ़ंदा आहिनि, उन्हनि ॿारनि जी ॿुधी ॿुधी करे सिखी वेंदी आहियां। वाह जी वाह, ज़बरदस्त। अॼु अफरोज़ तव्हांजी लाइट न आहे, न त तव्हां प्रोग्राम ॾिसो तव्हांखे घणो मज़ो अचे हा, छो जो अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो लैंग्वेजिस ते बि आहे। ॿियो इहो त मां जेको अॼु गेटअप कयो आहे उहो पश्तो लैंग्वेज कयो आहे, ऐं हर वीक असां को न को गेटअप रखंदा आहियूं। सो नेक्स्ट वीक जेको आहे उहो बलोची गेटअप हूंदो, त तव्हां मूंखे बलोची में या त कोई सॉन्ग ॿुधाइजो या त को सुठी कोई ॻाल्हि बलोची में तव्हां मूंसां ॻाल्हाए छॾिजो, ठीकु आहे? मां तव्हां सां बलोची में ॻाल्हाईंदमि। पर भाॼी हिकु ॻाल्हि चवां मां जी, तव्हांजो जेको प्रोग्राम आहे तमामु बेस्ट, तमामु बेस्ट, तमामु बेस्ट। तव्हांजी पूरी टीम एतिरी महिनत माशाल्लाह कंदा आहिनि, तव्हांजो प्रोग्राम तमामु बेस्ट। मूंखे लाइट जी ज़रूरत न आहे, भले लाइट न हुजे, पर मां तव्हांजे प्रोग्राम खे घणो लाइक कंदी आहियां। लाइट हुजे न हुजे, पर मां ज़रूरु शामिलु हूंदमि। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। सो नेक्स्ट टाइम मां तव्हां सां बलोची में ॻाल्हाईंदमि, ठीकु आहे अफरोज़? ठीकु आहे भाॼी। सॉन्ग ओके, सॉन्ग ॿुधायो। एंड भाॼी मानूर खान जो कोई सॉन्ग आहे त उहो प्ले कजो प्लीज़। बिल्कुलु जी, मानूर खान जो सॉन्ग तव्हांजे लाइ प्ले कंदासीं। हींअर असांखे अफरोज़ खान कुझु ॿुधाए छॾे त सुठी ॻाल्हि आहे। ॿुधायां थी भाॼी सॉन्ग। ॿुधायो। तोखा न मिलियो प्यार घुरण मूं छॾे ॾिनो, तोखा न मिलियो प्यार घुरण मूं छॾे ॾिनो, मञियो न जे तो अर्ज़ करण, मञियो न जे तो अर्ज़ करण, मञियो न जे तो अर्ज़ करण मूं छॾे ॾिनो, लिखिया मुख़त ख़तन ते वरसीअ जे आसरे, लिखिया मुख़त ख़तन ते वरसीअ जे आसरे, आयो न को जवाब ॾियण मूं छॾे ॾिनो। लाइट बि न आहे तॾहिं करे भाॼी थोरी उहो थियां पई, मां डेडिकेशन कंदमि। हा जी, बिल्कुलु डेडिकेट कयो। स्पेशली मुंहिंजी प्यारी क्यूट सिस्टर जेका नीलम एलिफा, उनखे, मुंहिंजी दोस्त सायरा खे, उनखे डेडिकेशन कंदमि, तव्हांजी पूरी टीम खे। थैंक यू सो मच। ओके जी अफरोज़, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदियूं। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। व्यूवर्स, इहा हुई असांजी कॉलर अफरोज़, माशाल्लाह तमामु सुठी असांजी रेगुलर कॉलर आहे, तमामु बहितरीनु ॻाल्हाईंदी आहे, तमामु सुठा गाना असांखे ॿुधाईंदी आहे। सो ईअं ई तव्हां बि असांखे जॉइन कयो, प्रोग्राम में शामिलु थियो ऐं अॼोके टॉपिक ते डिस्कस कयो। कॉल बि शामिलु कयूं था। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु ऐं किथां? कौन सुञाणे तव्हांजी रेगुलर कॉलर आहे? रेगुलर कॉलर एक्चुअली मुंहिंजो इलाही रेगुलर कॉलर आहिनि ऐं सभिनीनि जो ऑलमोस्ट आवाज़ूं सेम आहिनि, त नालनि में मूंखे थोरी कंफ्यूजन थी वेंदी आहे। कायनात हुसैन मेमन टेड़ी आसिम खां। कायनात, वाह जी वाह। कायनात, तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? जी बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हांजो दुआऊं आहिनि ऐं तव्हांखे प्रोग्राम में चऊं था वेलकम। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी बिल्कुलु ॿुधो आहे। छा चवणु चाहींदी? जी त मूंखे त सिंधी ईंदी आहे, ऐं खां पोइ मां उर्दू पढ़ां थी, बाक़ी मूंखे ॿियूं ॿोलियूं ईंदी, पंजाबी मां थोरी घणी सिखां थी। पंजाबी थोरी घणी सिखो था तव्हां? सो तव्हां इंट्रस्टेड आहियो, तव्हांजो शौक़ु आहे त तव्हांखे सॼियूं लैंग्वेजिस अचनि? जी बिल्कुलु आहे, पर इज़ी त न आहे, ॾुखियो आहे। अच्छा, ॾुखियो आहे। हा, ॾुखियूं त आहिनि बिल्कुलु, स्पेशली पश्तो त इलाही ॾुखी आहे। जी बिल्कुलु, चओ। अच्छा, को गानो ॿुधाइणु चाहींदियूं तव्हां? कायनात जी बिल्कुलु। तव्हां मूंखे पहिरियों सुञातो? मां तव्हांखे सुञातो आहे कायनात, तव्हां असांजे प्रोग्राम में अक्सर शामिलु थींदियूं आहियो। जी बिल्कुलु। ऐं हिकिड़ो शेर ॿुधाईंदमि। शेर ॿुधायो। काश वे फूल होती तो नीलम तुम्हारे घर जरूर होती, तुम पानी देती जान नहीं देती, पर कायनात मन तुम्हें खुशबू जरूर देती। क्या बात है जी, ज़बरदस्त, माशाल्लाह। थैंक यू सो मच कायनात, तव्हां एॾो ख़ूबसूरत शेर ॿुधायो। सॉन्ग बि ॿुधाईंदी? ओके बाय, लव यू। आज टेक केयर। बाय, लव यू टू। व्यूअर्स, इहा आई असांजी कॉलर, माशाल्लाह कायनात तमामु सुठी असांजी कॉलर आहे ऐं तव्हां बि प्रोग्राम में शामिलु थियो। नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे। टाइम थी वियो हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां ॾिसो। वाह जी वाह, ज़बरदस्त। असां मानूर खान जो गानो प्ले कयोसीं असांजे रेगुलर कॉलर अफरोज़ जे लाइ। सो डेडिकेट कंदासीं उन्हनि खे, यकीनन उन्हनि खे पसंदि आयो हूंदो इहो गानो। ऐं इन खां अलावा अॼोको जेको असांजो प्रोग्राम आहे उहो इहो ई आहे
त असांखे जेके असांजी सूबाई ॿोलियूं आहिनि इनखे सिखण में इहे सभु सिखण केतिरियूं ज़रूरी आहिनि। सो कॉल था शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा केरु किथां? अदी मकसूद बलोच लसबेड़ा बलूचिस्तान खां। कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? अल्लाह जो करम बहुत दुआ है तव्हांजी। तव्हीं कीअं आहियो? सही है? बराबर है? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीक ठाक आहियां। तव्हांजी दुआऊं आहिनि ऐं प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼु को जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी ज़ुबान सिखण लाइ मुतालिक़। जी बिल्कुलु। छा चवणु चाहींदो? जी भाजी असी ज़ुबान तो माशाल्लाह पश्तू बलोची असांजी मादरी ज़ुबान है, सिंधी उर्दू पंजाबी मतलब सभु सिखण सही है ज़ुबान। तव्हांखे केतिरियूं लैंग्वेजिस ईंदियूं आहिनि ॿोलियूं? तव्हांखे सिंधी बलोची उर्दू पंजाबी पश्तू तक़रीबन थोरो घणो। पश्तो ईंदी आहे थोरो घणो? जी चलो सही आहे। सो हाणे तव्हांखे को पश्तो में गानो यादि आहे? हाणे तव्हां असांखे को ख़ूबसूरत हिकिड़ो पश्तो गानो ॿुधायो। सही भाजी थोरो घणो अचे यादि आहे न? जी थोरो घणो अचे यादि आहे नथो अचे? हा भले थोरो ॿुधायो, को मसलो न आहे। छो जो अॼु पश्तो ते थोरो ॻाल्हायूं पिया त थोरो पश्तो गानो ॿुधाए छॾियो। जी ॿुधायो। राशा राशा वशा मैदान दे खुशा मैदान दे दिल तव राशा डेरे बारान दे दिल तव राशा दिल तव राशा। वाह जी वाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीन, तमामु सुठी कोशिश। डेडिकेट करणु चाहींदो? जी भाजी। कंहिंखे डेडिकेट कंदो? डेडिकेट भाजी फौजिया सूमरो। फौजिया सूमरो, ओके जी, डेडिकेट कंदासीं, पंहिंजे खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। व्यूवर्स, इहो असांजा कॉलर। ऐं मां इहो ई चयो त अॼु जेकॾहिं कंहिंखे पश्तो लैंग्वेज वाकई अचे थी त उहो असांखे पश्तो में बि गानो ॿुधाए सघनि था, छो जो गेटअप अॼु अहिड़ो आहे। वरी जॾहिं नेक्स्ट वीक में इंशाल्लाह बलोची गेटअप रखंदासीं त तव्हां बलोची सॉन्ग ज़रूरु यादि कजो, उन ते बि थोरो घणो ॻाल्हाईंदासीं ऐं ईअं ई लैंग्वेजिस ते जेको आहे असां को न को गेटअप कंदा रहंदासीं। सभु कॉल था शामिल कयो प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। मां बिल्कुलु ठीकु ठाक। अदा केरु किथां? वीर मोहम्मद मुगेरी दुबई खां थी। ओके, दुबई तां तव्हां कॉल कई आहे। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्लाह पाक जा महिरबानी आहे। अल्लाह पाक जा दुआऊं। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तव्हांजो पूरो टीम ख़ुशि लॻो पियो आहे? अल्हम्दुलिल्लाह। ज़बाननि जे बारे में चवंदव त मूंखे माशाल्लाह गंज ज़बान ईंदा आहिनि अॼु। इलाही ज़बानूं ईंदियूं आहिनि तव्हांखे? जी बिल्कुलु। सो अॼु तव्हां असांखे को पश्तो में का शेर या को सॉन्ग ॿुधाईंदो? पश्तो थोरो घटि ईंदो आहे, बाक़ी जेको आहे त बंगाली ईंदो आहे, मद्रासी ईंदो आहे, अरबी ईंदो आहे ऐं सिराइकी ईंदो आहे, बलोचकी ईंदो आहे जी। वाह वाह, ज़बरदस्त। गानो ॿुधायो को ख़ूबसूरत। जी मां बि तव्हांखे सिराइकी में गानो ॿुधाईंदुमि। हा ॿुधायो। वल आ ढोला तेरी इंतज़ारे अखियां ते को रोज़ देखण ले पिरी बहु थी गए साले ओ पिरी वलण दी कर हुण सीने विच सकराते हुण मिल वञा थी यार मता दूर न रही दिल भर सुई संगता मौका ते क्या मिलई ओ बेवफा सोचे ता वादे की तई सारे भूल गई हाँ वो बेवफा। जी दी। वाह जी वाह, छा ॻाल्हि आहे तव्हांजी, तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदो? जी दी, सलाम ॾिना आहिनि इस्तेमालु त हुनखे बि वालेकुम अस्सलाम। अॼु मां हिकिड़ो शेर ॿुधाईंदुमि। ॿुधायो। लबन ते कूड़ा मुस्कान, लबन ते कूड़ा मुस्कान, दिल में तस दगाई, हू यार आ पर ज़ात आ पराई। छा ॻाल्हि आहे। डेडिकेट त तव्हां करे छॾियो आहे। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। व्यूअर्स, असां सां गॾु ई रहिजो, काॾे बि न वञिजो। टाइम थियो हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं।
जेही दलबो जेही दोखो एतबार मुखे छोड़ने है एडो प्यार मुखे छोड़ने है एडो प्यार मुखे छोड़ने जेही दलबो जेही दोखो एतबार मुखे छोड़नी है एडो प्यार मुखे छोड़नी एडो प्यार मुखे छोड़नी मुंहिंजो तोखे पूरो है पतो मां का सोथर मां तोड़ टको हित सौ कखे थे वसकार कटो कणहार करे उहार करे छिणकार मुखे छोड़नी एडो प्यार मुखे छोड़नी है एडो प्यार मुखे छोड़नी अणजातो प्यार जताए वे उस्ताद जी आग जगाए वे रग रग में जोत जलाए वे इहो तोहफ़ो ॾिनी याफ़त कोॾनी इक़रार मुखे छोड़नी है एडो प्यार मुखे छोड़नी है एडो प्यार मुखे छोड़नी जेही दलबो जेही दोखो एतबार मुखे छोड़नी एडो प्यार मुखे छोड़नी है एडो प्यार मुखे छोड़नी है एडो प्यार मुखे छोड़नी है एडो प्यार मुखे छोड़नी वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार गानो तव्हां ॿुधो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो तमामु सुठो गानो हुयो ऐं अॼोको जेको असांजो टॉपिक आहे उहो बि इहो ई आहे त ॿोलियूं असांखे केतिरियूं अचणु खपनि ऐं हर ॿोली सां प्यारु करणु खपे ऐं उनजो जेको लिबास आहे उहो बि कॾहिं कॾहिं असांखे वेयर करणु खपे सो कॉल था शामिल कयूं अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम जी कहिड़ी किथां जी मां डॉक्टर राफ़ी थो ॻाल्हायां दादू मां कीअं आहियो ठीकु ठाक आहियो अल्लाह जो शुक्र आहे तव्हांजो हाल अहिवाल ठीकु आहियो नीलम अल्हम्दुलिल्लाह जी मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं अॼोको जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे टॉपिक ॿुधण खां पहिरियां तव्हांजी मां तारीफ़ करणु चाहींदमि तव्हां माशाल्लाह तमामु प्यारो कमु था कयो ऐं तव्हांखे मां मुख़्तलिफ़ चैनल्स खां वॉच कयां पियो थैंक यू सो मच रिसेंटली तव्हांजो शोबिज़ अफेयर सर ताहिर आराई सां हुयो जी जी उहो बिल्कुलु बि वॉच कयो हुयो उनमें तव्हांजो माना मां सम्झां पियो त सिंधी मीडिया में अगरि को कॉन्फिडेंट होस्ट आहे न इहे प्रॉपर तरीक़े सां जंहिंजी सम्झो त इंग्लिश में कमांड आहे ऐं प्रॉपर होस्टिंग जंहिंखे चइबो आहे तव्हां माशाल्लाह यू आर डूइंग सो वेल थैंक यू कंट्रोवर्सीज़ खे बि प्रॉपर तरीक़े सां फेस करे वेठा आहियो जेके बि कंट्रोवर्सीज़ हलनि थियूं सोशल मीडिया ते तव्हां उन्हनि खे बि प्रॉपर तरीक़े सां फेस करे वेठा आहियो
ऐं सिंधी छोकिरी एतिरी ब्रेव माना इट्स रियली ऑनर फॉर ऑल ऑफ अस। थैंक यू सो मच, थैंक्स अ लॉट। तव्हां एतिरो सुठे अंदाज़ सां एप्रिशिएट कयो, थैंक यू सो वेरी मच। सो अॼोको जेको असांजो टॉपिक आहे यकीनन उहो बि तव्हां ॿुधो हूंदो। न उहो माना शायदि लैंग्वेजिस ते आहे मुंहिंजे ख़्याल में। एग्ज़ैक्टली, जेके असांजो लैंग्वेजिस आहिनि, सूबाई लैंग्वेजिस आहिनि, पश्तो, पंजाबी, बलोची ऐं सिंधी, उन्हनि खे असांखे सिखणु केतिरो ज़रूरी आहे या असां उन्हनि खे सिखूं न सिखूं, इन्हनि जो असांजी ज़िंदगी में हुजणु केतिरो ज़रूरी आहे इन्हनि लैंग्वेजिस जो? सिखणु खपे इंग्लिश। मां सम्झां थो त तक़रीबन तव्हांखे हर ज़बान ते कमांड हुअणु खपे, लेकिन हूअं मूंखे बि काफ़ी लैंग्वेजिस ईंदियूं आहिनि। सिंधी ईंदी आहे, इंग्लिश ईंदी आहे, उर्दू ईंदी आहे, सराइकी ईंदी आहे, पंजाबी ईंदी आहे, लेकिन पश्तो थी वई या बलोची इहे थोरी टिपिकल क़िस्म लैंग्वेज आहिनि। तव्हांखे ईंदियूं आहिनि? मूंखे त सिंधी ईंदी आहे, उर्दू ईंदी आहे ऐं पंजाबी ईंदी आहे, बलोची बि लिटिल बिट ईंदी आहे, पर पश्तो थोरी मुंहिंजे लाइ डिफ़िकल्ट आहे। त मूं सोचियो अगरि मूंखे पश्तो नथी अचे त एटलीस्ट मां ओड़ो जेको उन्हनि जो कॉस्ट्यूम आहे उहो वेयर करे सघां थी। सो मां अॼु इहो करे छॾियो। माशाल्लाह, कॉस्ट्यूम बि तव्हां तमामु प्यारो पातो आहे। हिकु सजेशन तव्हांखे मां ॾींदमि त कॉस्ट्यूम ते थोरो गौर कंदा कयो। जॾहिं बि तव्हां कुझु हूंदियूं आहिनि तस्वीरूं जेके थोरियूं माना हूंदियूं आहिनि, मुतनाज़िर हूंदियूं आहिनि, त ड्रेसिंग जेका आहे न, ड्रेसिंग ते थोरो माना गौर कंदा कयो। ओके अदा, थैंक यू सो मच फॉर योर कॉम्प्लीमेंट। को ख़ूबसूरत गानो तव्हां ॿुधाइणु चाहींदव? जी जी, मां हिकिड़ो गानो तव्हांजे नाम कंदमि त मेहरबान तुंहिंजी अखियुनि में चाहे लिखियल मेहर। अच्छा जी, सॉरी तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट करणी पई बिकॉज टाइम प्रोग्राम जो टाइम बिल्कुलु ख़तमु थी वियो हुयो ऐं इंशाल्लाह वरी सुभाणे हाज़िर थींदासीं कंहिं नए अंदाज़ सां, नए टॉपिक सां। अॼोको जेको असांजो टॉपिक जो मक़सदु हुयो उहो इहो ई हुयो त जेका असांजी लैंग्वेज आहे, जेतिरी असां पंहिंजी लैंग्वेज जी, पंहिंजी ॿोली जी रेस्पेक्ट कंदा आहियूं, उन सां प्यार कंदा आहियूं, उन जी इज़त कंदा आहियूं, ईअं ई असांखे पंहिंजी पाकिस्तान जी हर ॿोली, हर लैंग्वेज, हर कल्चर जी इज़त करणु खपे, प्यार करणु खपे ऐं उन जो जेको बि लिबास आहे उन्हनि खे बि असां कॾहिं कॾहिं वेयर करणु खपे। सो पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु, मूंखे ॾींदा ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।